लतीफ़े जे ख़ूबसूरत गज़ल खां पोइ हाणे अचूं था प्रोग्राम ॾे टीमुनि ॾे। जीअं त दोस्तो तव्हांखे ख़बर आहे असांजे प्रोग्राम में 2 टीमूं हूंदियूं आहिनि, टीम मेलोडी ऐं टीम रिदम। हाणे असां दावत था ॾियूं स्टेज ते अचण लाइ टीम मेलोडी। टीम मेलोडी में शामिल आहिनि सजाद कंधर ऐं साहिबा गज़ल। प्लीज़ स्टेज ते अचो। टीम मेलोडी खां पोइ हाणे असां दावत ॾींदासीं टीम रिदम खे। टीम रिदम में शामिल आहिनि शबनम आरा ऐं वाजिद अली। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे त टीम मेलोडी ऐं टीम रिदम ऐं जेके बि असांजा पार्टिसिपेंट्स ईंदा आहिनि असांजे प्रोग्राम में हू पंहिंजो तारुफ़ ज़रूरु कराईंदा आहिनि ऐं तारुफ़ कराईंदा आहिनि ॻाए। सभिनी खां पहिरीं टीम मेलोडी पंहिंजो तारुफ़ कराईंदी ॻाए। सजाद अली कंधर, प्यालो खैरपुर मीरस। मेरा सरमन सिंधी जो गायल गीत ॿुधायां थो। भरजी आब अखेड़ियुनि में आयो हेल याद तोहें जिया तर पायो। भरजी आब अखेड़ियुनि में आयो हेल याद तोहें जिया तर पायो। देश में तो खुश रही परदेसी कादे वही नथो खत पट कदें लिखी हाल थो पुछी। टीम मेलोडी सजाद कंधर खां पोइ हाणे ॿी पार्टिसिपेंट ते अचूं था। जी तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो। साहिबा गज़ल। रोयो रोयो दिल सारे राहूं तुझो निहारे अचड़े जानियड़ा जुदाई थी मारे अचड़े जानियड़ा बिछोड़ तो मारे। रोयो रोयो दिल सारे राहूं तुझो निहारे अचड़े जानियड़ा जुदाई थी मारे वलड़े साथियड़ा बिछोड़ तो मारे। टीम मेलोडी सजाद कंधर ऐं साहिबा गज़ल खां पोइ हाणे अचूं था टीम रिदम ॾे। टीम रिदम तव्हां बि पंहिंजो तारुफ़ कराईंदा ॻाए। सभिनी खां पहिरीं केरु थो कराए तारुफ़? वाजिद अली सिद्दीकी फ्रॉम कोटड़ी। केटरिंग कैलेंडर को मशहूर गीत पेश। तुझे पेरन जे पायल जी छुम छुम, तुझे पेरन जे पायल जी छुम छुम, रात जी साथ खेती छिड़काए, रात जी साथ खेती छिड़काए। ओ तुझे पेरन जी, ओ तुझे पेरन जे पायल जी छुम छुम, रात जी साथ खेती छिड़काए, रात जी साथ खेती छिड़काए। ओ तुझे पेरन जी, ओ तुझे पेरन जे पायल जी छुम छुम। टीम रिदम जे वाजिद अली जे ख़ूबसूरत इंट्रोडक्शन खां पोइ हाणे अचूं था ॿी पार्टिसिपेंट शबनम आरा। ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा, ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा, मूंखे आहे ज़रूरत प्यार जी तो जहिड़े सुहिणे दिलदार जी, मूंखे आहे ज़रूरत प्यार जी तो जहिड़े सुहिणे दिलदार जी। ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा। मेलोडी ऐं टीम रिदम जे ख़ूबसूरत तारुफ़ खां पोइ हाणे अचूं था पहिरें राउंड ॾे। पहिरियों राउंड जेको आहे असांजो धुन सुञाणण जो राउंड आहे। हिन में असांजा म्यूज़िशियन दोस्त हिकिड़ी धुन वॼाईंदा पंहिंजनि साज़नि ते। असांजा जेके पार्टिसिपेंट्स दोस्त आहिनि टीम मेलोडी ऐं टीम रिदम उहे उन्हनि खे सुञाणींदा ऐं मार्क्स हासिल कंदा। सभिनी खां पहिरीं अचूं था टीम मेलोडी ॾे राउंड 1 ऐं पहिरीं ट्यून। दोस्तो तव्हां तयारु आहियो? बिल्कुलु। पहिरीं ट्यून अचे थी। जी साईं मुंहिंजा।
जी सजाद। वक्त असां वटि सफ़ा महदूद आहे। टीम रिदम तव्हांखे सम्झ में अचे थो ही गीत हुयो डाची वालिया मोड़ मुहार वे, डाची वालिया मोड़ मुहार वे, डाची वालिया मोड़ मुहार वे, डाची वालिया मोड़ मुहार वे। तमाम पुराणो, तमाम खूबसूरत ऐं तमाम यादगार गीत हुयो। हाँ अचूं था बे सवाल ते, राउंड 1 जो ॿियो सवाल, ॿी ट्यून ॿी धुन। जी साईं मुंहिंजा। ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल बिल्कुल सही। जहिड़ा, ओ माण्हू मखण जहिड़ा हिन दिल में रखण जहिड़ा, मूंखे आहे ज़रूरत प्यार जी, तो जहिड़े सुहिणे दिलदार जी, मूंखे आहे ज़रूरत प्यार जी, तो जड़े सोने दिलदार जी। ताड़ियूं। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। हाँ अचूं था राउंड पहले जे 4 सवाल ते 3 धुन ते। जी साईं मुंहिंजा। ॾाढो थो वणी वो मूंखे ॾाढो थो वणी, अल्लाह। ॾाढो थो वणी ओ मूंखे ॾाढो थो वणी, हट। एॾो सजण मूंखे छो थो वणी, अल्लाह एॾो सजण मूंखे छो थो वणी, ॾाढो थो वणी रे मूंखे ॾाढो थो वणी, ॾाढो थो वणी रे मूंखे ॾाढो थो वणी। बिल्कुल दुरुस्त जवाब तव्हांजो अथव। टीम मेलोडी सां चौथों सवाल, राउंड 1 जो चौथों सवाल। साडे वेढ़े आया कर यार सुबह शाम शाम, साडे वेढ़े आया कर, साडे वेढ़े आया कर यार सुबह शाम शाम, साडे वेढ़े आया कर। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। टीम मेलोडी खां पोइ हाणे अचूं था टीम रिदम ॾे। टीम रिदम तव्हां तयारु आहियो राउंड फर्स्ट लाइ? जी साईं मुंहिंजा। पहिरीं ट्यून, पहिरियों सवाल। वो हर जाए फिरी हर महफिल में, तुझे कमी महसूस थी है, हर जाए फिरी हर महफिल में मुझे तुझे कमी महसूस थी है, तुझे याद संभाले रखूं दिल में, वो तुझे याद संभाले रखूं दिल में, पर तुझे कमी महसूस थी है, हर जाए फिरी हर महफिल में मुझे तुझे कमी महसूस थी है। जवाब बिल्कुल सही आहे। सवाल ॿियो, राउंड पहिरियों, ॿी धुन। जी साईं। मुझको बता ए काज़िया कैसा तुम्हारा काम है, मुझको बता ए काज़िया कैसा तुम्हारा काम है, वो तुझको किताबों की पढ़ी, वो तुझको किताबों की पढ़ी, मेरे लिए माताम है, मुझको बताए काज़िया कैसा तुम्हारा काम है, मुझको बताए काज़िया। जवाब बिल्कुल दुरुस्त आहे। साईं टियों सवाल, पहले राउंड जो टियों सवाल, तमाम खूबसूरत तव्हां जवाब ॾिना। 3 धुन। जी साईं मुंहिंजा।
जीव जंहिंखे चयूं छिणकतह खां मिलूं चोट दाधी रसम पर कयूं गुज़र गुज़र जीव जंहिंखे चयूं छिणकतह खां मिलूं चोट दाधी रसम पर कयूं गुज़र गुज़र ओ जान दिल लाइ ॾिनऊं सेन खां भी थियूं जान दिल लाइ ॾिनऊं सेन खां भी थियूं चोट दाढी रसूं पर कयूं दर गुज़र जीव जंहिंखे चयूं छिणकतह खां मिलूं चोट दाढी रसूं पर कयूं दर गुज़र। वाह सही वाह, तमाम खूबसूरत गीत। तव्हांजो जवाब बिल्कुल दुरुस्त रहियो। टियों सवाल पूरो थियो। हाणे चौथे सवाल ते चौथी धुन ते अचूं था। राउंड 1 जी चौथी धुन, आख़िरी सवाल। जी साईं मुंहिंजा। मशवरो करे वठो। टाइम सफ़ा महदूद है। टीम मेलोडी वञो न पहिरीं अल्लाह 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 हथड़ो छॾाए ओ वञो न परे मूंखां हथड़ो छॾाए करना जुदाई सुना जुदाई ओ वञो न परे मूंखां हथड़ो छॾाए। यो खूबसूरत गीत गायल हुयो मोहम्मद यूसुफ जो। फिल्म हुई चांदो की, मौसीकार हुयो गुलाम अली। राउंड 1 जी पुॼाणी थी। राउंड 1 जी पुॼाणी ते असां वटि स्कोर आहे टीम मेलोडी 200 मार्क्स ऐं टीम रिदम 150 मार्क्स। राउंड 2 ॾे, राउंड नंबर 2। राउंड नंबर 2 जेको आहे उहो फिल्मी राउंड आहे। हिन राउंड में असां अव्हां दोस्तनि खां पुछंदासीं फिल्मी मालूमात, फिल्मुनि जे बारे में, सिंधी फिल्मुनि जे बारे में, फिल्मी शख्सियात जे बारे में, रागिन जे बारे में, मौसीकारनि जे बारे में। तयारु आहियो दोस्तो? जी। इहो राउंड थोरो ॾुखियो आहे, थोरी हिमत सां ऐं मशवरे सां। पहिरियों सुवालु आहे, गौर सां ॿुधंदा। सिंधी फिल्म बादल ऐं बरसात कहिड़े मौज़ूअ ते ठहियल फिल्म हुई? शीदिन जे मरमन ते। जवाब बिल्कुल दुरुस्त है। सवाल नंबर 2, मलका तरन्नुम नूर जहां कहिड़िन सिंधियुनि फिल्मुनि लाइ गाना गाया हुआ? उन्हनि काफ़ी फिल्मुनि लाइ गाना गाया हुआ। अव्हां ॿिनि जा नाला ॿुधाईंदा। घूंघट लाइ कुंवार सही ऐं रंगमहल। रंगमहल जवाब दुरुस्त है साईं। रंगमहल, मूमल राणो, धरती ऐं आकाश, घूंघट लाइ कुंवार ऐं खोड़ ॿियूं फिल्मूं। सवाल नंबर 3, गौर सां ॿुधंदा। आबदा परवीन ऐं मोहम्मद यूसुफ कहिड़ी सिंधी फिल्म लाइ गॾिजी 2 गाना रिकॉर्ड कराया हुआ? धरती लाल कुंवार। जवाब बिल्कुल सही है। 3 सवाल खां पोइ हाणे अचूं था चौथे सवाल ते। राउंड 2 जो चौथों सवाल, आख़िरी सवाल। गौर सां ॿुधंदा। मशहूर गुलकार सैयद सुलेमान शाह कहिड़ी सिंधी फिल्म में अदाकार तौर कम कयो हो? सैयद सुलेमान शाह साहब जंहिंजो वॾो नालो आहे ॻाइण में, उन्हनि हिकिड़ी सिंधी फिल्म में बि कमु कयो हुयो। हुन फिल्म जो नालो ॿुधाईंदा। बादल। टीम रिदम महबूब मिठा। जवाब ॿिन्ही टीमुनि खे न आयो। नालो आहे फिल्म जो चांदो की। चौथे सवाल खां पोइ टीम मेलोडी सां जेको चौथो सवाल थियो, हुन खां पोइ हाणे अचूं था टीम रिदम ॾे। टीम रिदम तव्हां तयारु आहियो? फिल्मी राउंड थोरो ॾुखियो अथव, थोरो ध्यान सां ऐं हिमत सां। पहिरियों सवाल आहे, मशहूर सिंधी शाइर ऐं अदीब परवाने भट्टी हिकु सिंधी फिल्म में अदाकारी कई हुई। फिल्म जो नालो ॿुधाईंदा। महबूब मिठा। महबूब मिठा जवाब बिल्कुल सही आहे। फिल्मी राउंड जो ॿियो सवाल, फिल्म घातू घर न आया जो हीरो केर हो? बाबर सुल्तान, मुश्ताक चंगेजी ऐं असद कुरैशी। बाबर सुल्तान। बाबर सुल्तान जवाब बिल्कुल सही।
फिल्मी राउंड जो 4 सुवाल बोल आहिनि इश्क हुस्न दे खेल हज़ार लैला मजनू कौन सॾावे इहो कहिड़ी फिल्म जो नग़मो आहे टीम मेलोडी लैला मजनू लैला मजनू जवाब बिल्कुल सही राउंड नंबर 2 जो चौथों सवाल सिंध जे मशहूर मरहूम अदाकार अबू बिलाल कुछ सिंधी फिल्मुनि लाइ कमु कयो हुयो उन्हनि मां चंद फिल्मुनि जा नाला ॿुधाईंदा अबू बिलाल तमामु ख़ूबसूरत लाजवाब डायरेक्टर बि हुयो लाजवाब अदाकार बि हुयो उन्हनि घणनि सिंधी फिल्मुनि में कमु कयो हुयो उन्हनि जा नाला जेके बि तव्हांखे अचनि बादल परदेसी जो प्यार न मुंहिंजा दोस्त टीम मेलोडी मुबशिदी परू चांडियो मुबशिदी परू जी लतीफ़ ताड़ियूं बहरहाल जवाब बिल्कुलु तव्हांजो दुरुस्त आहे ॿिए राउंड जी पुॼाणीअ ते असां वटि हाणे स्कोर अची पहुतो आहे टीम मेलोडी हासिल कया आहिनि 450 मार्क्स ऐं टीम रिदम हासिल कया आहिनि 250 मार्क्स तमामु घणियूं ताड़ियूं ॿिए राउंड जी पुॼाणीअ ते हाणे असां तव्हांखे हिकिड़ो ख़ूबसूरत गीत था ॿुधायूं असांजो ख़ूबसूरत ऐं नौजवान गुलकार जंहिंजो अॼुकल्ह केटीएम ते गीत हिकिड़ो हले पियो मुंहिंजी महबूबा मुंहिंजी जाने मन अॼु